सेठ हमरा ताई मानी को चोरी करेगा। अरे मेरा हाँ सर। बाबा ये मानू दा खणी आया तो को चोरी तो करे वञी केरा ने के वठी आ मोदे। बाबा अची वे ए बकाया वठ न पंहिंजा न वता विसरी आहे। ता उन चोर के छो छॾे ॾिनो वरी पैसा भी ॾिनवसि हो त सदा जो हक़दार हो। सजा जो हक़दार इहो न बल्कि उहे आहिनि जिन हिन खे हिन हालत पहुचायो आहे। उन्हनि खे त सज़ा ॾियूं था जेके पंहिंजे बचड़नि खे बुखियो नथा ॾिसी सघनि, उन्हनि जे करे चोरी था कनि, पर उन्हनि खे कुझु नथा ॾियूं जेको सॼो मुल्क खाई विया। कोर्टुनि मां चोर साबित थियल खे वरी मुल्क जूं वाॻियूं सौंपियूं वञनि थियूं। क़ौमी खज़ाना संदन हवाले कया वञनि था। छा उन्हनि जी सज़ा लाइ कंहिं आवाज़ उथारियो आहे अमल ताईं?